अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह महरान में आंखें भलीकार प्रोग्राम में मौजूद हैं ज़ोया बलोच, अवां जी पंहिंजी होस्ट। नाज़रीन, दुआ है जिते बुझो खुश हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां। नाज़रीन, प्रोग्राम सुबह महरान में बाक़ायदे आगाज़ थी चुको है। अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। असां चाहींदासीं त शामिल थियो। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे उहो डायल कंदा, अवां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। नाज़रीन, महरान टीवी जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त सुबह महरान में असां जेके आहिनि इनफरादी शख़्सियतूं उन्हनि खे इनवाइट कयूं। मुख़्तलिफ़ सिंगर्स हुजनि, लेखक हुजनि, अहिड़ियूं ई शख़्सियतूं आहिनि, सिंगर्स आहिनि, असां सां गॾु मौजूदु आहिनि। अवां खे हिननि जो तारुफ़ कराईंदी हलां। असांजा जेके पहिरियां महिमान आहिनि, जेके सिंगर आहिनि, उहे आहिनि फ़क़ीर टीकमदास, ऐं असांजा जेके ॿिया सिंगर आहिनि उहे आहिनि नौतन फ़क़ीर। भलीकार चऊं था अवांखे हिन प्रोग्राम में। अच्छा, कीअं लॻो अवांखे प्रोग्राम में अची करे, सुबह महरान प्रोग्राम में? ज़बरदस्त प्रोग्राम, ज़बरदस्त आहे। असांखे ख़ुशी थी ऐं प्रोग्राम में अचण ते, ऐं असां मिलण सां, ऐं असांजो प्यारो मिठू तो भाउ जंहिं असांखे त मोकिलियो आहे, असां हुनजा बि थुराइता आहियूं ऐं तव्हांजा बि थुराइता आहियूं। सही। अच्छा, प्रोग्राम जी शुरूआत में असांजे नाज़रीन खे तव्हां छा ॿुधाईंदा? असां लतीफ़ सरकार जी काफ़िया, यार मुंहिंजे घर आयो, थी वियो मिलण जो। सही सही, बिस्मिल्लाह कयो। आया अंगण अजी आया अंगण अजी बेली सरस करे सिंगार, रखूं नैण नजरानू मां हंद विछाया वार, रखूं नैण नजरानू मां हंद विछाया वार, करे कुरब कुरबदार आया हो तही सब हानी चवे, हो अलम अलम भली आए भला पिरी, भली आए भला पिरी कुर्ब कयो तो, भली आए भला पिरी कुर्ब कयो तो, वध में वध थियो एहसान तुझे अचण जो। यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो, हो थियो मिलण जो सायो अला, हो थियो मिलण जो सायो अला, यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो, हो थियो मिलण जो सायो अला, हो थियो मिलण जो सायो अला, यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो। वयो वे छोड़ो थियो मेलापो, वयो वे छोड़ो थियो
मिलापो भयो विछोड़ो थियो मिलापो मोला मोहब मिलायो अल्लाह हो मोला मोहब मिलायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो हो थियो मिलन जो सायो अल्लाह हो थियो मिलन जो सायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो ओ परणी रात रसूल जे म्या परणी रात रसूल जे म्या परणी रात रसूल जे म्या हूरन हंदेड़ो विछायो हो हूरन हंदेड़ो विछायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो होतियो मिलन जो सायो अल्लाह होतियो मिलन जो सायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो हो दूर दुरा पंदड़ो पराओ दूर दुराओ पंदड़ो पराओ दूर दुराओ पंदड़ो पराओ लायो थो ही सजायो अल्लाह हो लायो थो ही सजायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो होतियो मिलन जो सायो अल्लाह होतियो मिलन जो सायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो हो लालो लाल लतीफ़ चए म्या भिट जो घोट लतीफ़ चए म्या लालो लाल लतीफ़ चए म्या पण फज़ल फरमायो अल्लाह हो पण फज़ल फरमायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो होतियो मिलन जो सायो अल्लाह होतियो मिलन जो सायो अल्लाह यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो वाह तमाम बेहतरीन तमाम खूबसूरत आवाज़ तमाम सुठो सुर अच्छा भला कीअं था महसूस कयो सुबह मेहरान जे अंगण ते वेठा आहियो सुबह सुबह साण ऐं वरी पहिरियों गीत बि ॻायो आहे असांजे नाज़रीन बि ॿुधो आहे यकीनन उन्हनि खे पसंदि आयो हूंदो कीअं था महसूस कयो आहे असां ईअं था महसूस कयूं त जीअं असां ॿाहिरि जो मौसम सही तो यहाँ पक्षी सुठे मौसम जीअं सुठो महसूस ज़ाहिर आहे सुबुह जो मौसम आहे मौसम बि सुठो हूंदो आहे जी हाँ त दिलि बि उहो ई जेको आहे न ताज़ो तवानो हुजे हाँ अच्छा भला किथां सिखियो किथां सिखिया हासिल कई हिन जी तव्हां पंहिंजे राग जी फन जी तव्हांखे पंहिंजो शौक़ु हो या माइटनि जी या कंहिंजी किथां जेको आहे तव्हां इम्प्रेस थियो या किथां इंस्पायर थियो जी असांजो वाल साहब जेको बि ॻाईंदो मगर
मुंहिंजी ख़्वाहिश हुई त असांजो पुटु वॾो थी को सिंगर थिए। वाह हिकिड़ी बाबा साईं जी ख़्वाहिश बि हुई अच्छा। ऐं असांजो उस्ताद बि असांखे माशाल्लाह ज़बरदस्त मिली वियो, ॻोठ जो हुयो, ॻोठाणो ॻाईंदो, असां हुन खां सिखिया वरितीसीं। अच्छा कहिड़ो उस्ताद? असांजो उस्ताद ॾाढो फ़क़ीर असांजो सांगड़ का धर्मू फ़क़ीर संग जो आहे। सही। अच्छा भला उन्हनि खां छा सिखियो, छा हासिल कयो? असां हुननि जा पेर पकड़ियासीं, सही। चयो त बाबा असांखे राग सिखणी आहे, असांजो बिल्कुलु। शौक़ु आहे। ॿ टे ॿोल हुननि खे ॿुधायासीं सही। त हुननि चयो तव्हां भले अचो, तव्हां पंहिंजी ड्यूटी अची जॉइन कयो। सही। असां जीअं वञणु शुरू थियासीं, हा असां सेखारींदो शुक्र आहे उस्ताद जी दुआउनि आहिस्ते आहिस्ते सेट थी वियासीं। सही। माना अञा बि माण्हू जेको आहे ज़ाहिर आहे सिखिया हासिल कंदो रहंदो, ही ज़िंदगी आहे ई सिखण जी, ऐं हीअ सिखण लाइ असांखे मिली आहे। असां जेको सिखंदासीं, जेतिरो सिखंदासीं ओतिरो असांखे तजुर्बो मिलंदो आहे। असां ब्रेक वठंदासीं, न पोइ वरी हितां ई असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे यानी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा चेयरमैन ऐं मौसीकी शनास, अदब शनास ऐं उन खां अलावा लेखक आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहतरम साईं मोहम्मद अली मांझी साहब। भलीकार चऊं था साईं? साईं कीअं लॻो सुबह महिरान में अची करे? ॾाढो सुठो, फर्स्ट क्लास। कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं, अॼु अची बि सुठो लॻो, तमामु सुठो। अच्छा सुबह कीअं पई गुज़रे? सुबह हाणे ज़ाहिर सुबह महिरान प्रोग्राम आहे, इन में अव्हां जी सुबह कीअं पई गुज़रे? हा तमामु सुठी, पर हक़ीक़त हीअ त अॼुकल्ह करोना जा ॾींहं आहिनि, करोना जी वबा आहे, इन जे करे उहो एहतियात ॿिया करणा था पवनि ऐं को ख़ासि जेको घणनि माण्हुनि में कोन थो वञणो पए, हुन खां एहतियात थो करणो पए। बाक़ी हूअं ठीकु आहे, बहितर आहे। अलबत एतिरो ज़रूरु आहे त हाणे जेके कारवां कमकारियूं उहे असांजे हालतुनि माहौल जे करे उन में तब्दीलियूं आयूं आहिनि, जेके अचणु बि घुरिजनि हालतुनि सां। बिल्कुलु हालतुनि सां ज़ाहिर चेंज ईंदो आहे। भला अॼु जे मौसम खे कीअं ॾिठो ऐं वरी सफ़र में जॾहिं तव्हां आया त रस्ते में छा ॾिठो, छा तव्हां फील कयो? जी बिल्कुलु ठीकु, मौसम बि ठीकु आहे। ज़ाहिर त असांजो इहे मौसमूं जेके आहिनि बरसाती मौसमूं आहिनि, असां वटि उहा बरसाति लेट सां पवंदी आहे ऐं हाणे बि मतिलबु त उहो आहे। पर इहो आहे त रस्ते में बि असां जॾहिं असां ॾिसूं था त हिन माहौल जो ख़ासि करे करोना जी वबा जो उहो असरु ज़रूरु आहे, छाकाणि त माण्हू उहो जीअं जो तीअं कारोबार जेको हूंदो जीअं करणु घुरिजे उहा वीचारा नथा करे सघनि, उहे उते एहतियात कनि था। अच्छा भला एसओपी ते अमल कयो पियो वञे हींअर? जी एसओपी ते अमल थिए पियो? एसओपी ते अमल थिए पियो, पर जेतिरो थियणु घुरिजे ओतिरो कोन थो थिए, तंहिंजे करे इहे सभु थिए थो। बिल्कुलु गवर्नमेंट बार बार उन ते जेको सो अचे पिया, इश्तिहार पिया अचनि, ॿुधाए पियो वञे मुख़्तलिफ़ मीडिया जे ज़रिए या कीअं, पर सच पच हीअ ॻाल्हि आहे त जेतिरो थियणु घुरिजे ओतिरो कोन थो थिए। ऐं जेकॾहिं कीअं कंट्रोल कंदासीं हिन वबा ते? मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां एसओपी ते सुठे नमूने सां अमल करियूं त हीअ न बीमारीअ मां छुटकारो हासिलु थी सघे थो, उहो जल्दी थी सघे थो, ख़ात्मो अची सघे थो। ऐं उहो वाहिद हल इहो ई आहे त असां एसओपी ते सख़्तीअ सां अमल करियूं। जेके जेके हिदायतूं आहिनि, मास्क पाइणु या विछोटी 6 फुटनि जी विछोटी ते विहणु, इहे या जेके वॾा जेके इज्तिमा जलसा जुलूस या इज्तिमा उहे न करणु, ऐं छाकाणि त उहा असांजी मजबूरी आहे। ऐं हूअं त हर माण्हू जी दिलि चाहे थी, पर हिन वबा जे ॾींहंनि में इहो असांखे करिणो पवंदो। बिल्कुलु। अच्छा सर, अव्हां जी जनम भूमि किथे थी? मुंहिंजी हक़ीक़त में जेका पैदाश आहे उहा झिरक जे पासे में हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे दबियार, उते थी। उहो इलाइक़ो आहे झिरक जे पासे में। झिरक हिकिड़ो शहरु, नंढो शहरु आहे, तव्हां ॿुधो बि हूंदो। ऐं हिकिड़नि माण्हुनि जो हीउ बि ख़्यालु आहे, बल्कि असां नंढे हूंदे पढ़िया बि हुआसीं, उहो किताब में उहो हीउ बि ख़्यालु आहे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाब उते ई पैदा थियो हो। जी हा बिल्कुलु। इतां ई सर कंटिन्यू कंदासीं। माज़रत सां असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। केरु अदा किथां खां? जान मोहम्मद थेबो पियो ॻाल्हायां, तलाश अलीगढ़ सिलेमा जो ज़िलो बदीन खां। अच्छा अदा भलीकार चऊं था प्रोग्राम सुबह महिरान में कीअं था महसूस कयो? सुबह सुबह साण कीअं पई गुज़रे सुबह वां जी?
वो सुठी जुगरे आ दुकान पे उठाया दुकान पे इतना प्रोग्राम पे दिखा मेरा टीवी देख सुनो है जिसके आगे अधिकारी की आवाज भी आता है तो मुझे प्रोग्राम में शामिल थियो सही सही महिरबानी अदा प्रोग्राम तो छा चवण चाहींदा सलाम से बुधा सुठा वालेकुम अस्सलाम छा चवण चाहींदा हां कलाम ॾाढो पसंद आयो तेरी कलाम ॾाढो तव्हांखे सुठो ॿुधायो जी जी हां थैंक यू सो मच तव्हां कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया जी सर ॻाल्हि पई थिए कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो जनम बि झिरकनि में आहे झिरकनि में जनमभूमि उहा आहे नंढो शहर आहे हाणे अॻु में हिकिड़ो वापारी मर्कज़ हो जी छाकाणि त दरिया ई हिकिड़ो दरिया जो नंढो बंदर हो पोइ उनजे करे मतिलबु त उते जेके बि मथिएं पासे जेके बि वापारी ॿेड़ा हूंदा हुआ या ॿेड़ियूं ईंदियूं हुयूं त उहे हितां ई गुज़रंदियूं हुयूं ज़ाहिर ते उनजो ठिकाणो थींदो कुझु देरि बीहंदा हुआ या हितां सामान लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में वञिबो हो छाकाणि त रोड रस्ता तॾहिं हुआ ई कोन तंहिंजे करे उनजी तमामु घणी अहमियत हुई पर हाणे उहा अहमियत कोन रही आहे सही हाणे मतिलबु त ॿिया शहर जेके वेझा वेझा आहिनि उहे वधी विया आहिनि तंहिंजे करे हुनजी अहमियत कोन रही आहे त मुंहिंजो मतिलबु त उते पैदाइश थी उते ई आउं प्राइमरी में पढ़ियुसि उते ई आउं हाई स्कूल में पढ़ियुसि सही उनखां पोइ वरी मतिलबु त ॿिया हैदराबाद पढ़णु आयासीं अच्छा सर ठट्टे वारी साइड जेका गार दरियाफ्ती आहे जंहिंजो अवां सर्वे बि करे चुका आहियो उन बाबति छा चवंदा ठट्टे में हक़ीक़त में जेका इहो इलाइक़ो आहे जेको असांजो सिंध जो कोस्ताना वारो इलाइक़ो आहे सही उहो हक़ीक़त में ॾाढो हिकिड़ो जेको शाहूकार इलाइक़ो आहे तहज़ीब जे हवाले सां छाकाणि त उते जेके बि आसार मिलण त मिलिया आहिनि मतिलबु खीरथर खां वठी जेको हीअ बि खीरथर जा ई सम्झो रेंज आहे हिकिड़ी त उतां काछे वारे इलाइक़े खां वठी इहे जेके असांजो सॼो पटी पवंदी अचे जंहिंमें जाम दादू जाम शोरो ऐं ठट्टो ऐं कराची जा ज़िला अची वञनि था इन में जेको कोस्ताना वारो इलाइक़ो आहे इन में मतिलबु त अहिड़ी क़िस्म जा आसार आहिनि हीअ बि जेका गाह लधी आहे उहा जुंगशाई वारो जाबलू इलाइक़ो जुंगशाई खां के 6-7 किलोमीटर उत्तर तरफ़ आहे हिकिड़ो जबल आहे उनखे मारू जबल चवंदा आहिनि उहो मारू जबल जेको आहे उनजे मतिलबु रेंज में उनजे ई इलाइक़े में उते मारू हक़ीक़त में हिकिड़ी टकरी आहे उनजे पासे में ई उहो बि मारू जबली सॼो वञे थो उते अॻु में बि मारूअ जी जेका वॾी टकरी आहे उन ते के पथर जा निशान ॿिया उहे मौजूदु आहिनि उते हिकिड़ो अहिड़ो बि पथर अॻु में पियल हो जंहिं ते 3 गोल उकर थियल हुआ ऐं हाणे जेका गार लधी आहे उहा बि उनजे वेझो ई आहे गार खां मथां कोन ॾिठी वई आहे उनजे मथां छाकाणि त उहो इलाइक़ो आउं ॾिसंदो रहियो आहियां ऐं उहो तमामु सुठे नमूने सां मुंहिंजो ॾिठल आहे त उते किथे बि अॻु में गार जो मोह न हो पर हाणे जॾहिं सी पेक जो पंहिंजो मतिलबु पाणी जो जेको आहे ख़ासि करे बहरिया टाउन जे लाइ जेको K4 आहे उहो जेको उन जे लाइ खोटाई कई वई त उनखे जबल खे काटियो वियो उहो जबल खे जॾहिं विच तां काटियो वियो आहे त उहो काफ़ी जेको सो हेठि को 30-35 फुट हेठि खोटाई कई वई आहे जॾहिं हेठि खोटाई कई वई त हेठि बिल्कुलु हिसे मां हिकिड़ी गार नज़र आई आहे जेका गार निकिरी पई आहे उहा गार मतिलबु त उहो जेको रस्तो जेका खोटाई कई वई जितां पाइप विछाया विया आहिनि उहो विच तां आयो आहे ऐं अधु हिकिड़े पासे हुनजो गार जो अधु ॿिए पासे आहे जेका उत्तर पासे गार उहा सनी आहे जेका ॾखण पासे उहा वेकिरी आहे उहा गार जेका आहे उहा मतिलबु त मुंहं में जेको माण्हू वञे थो त 2-2.5 फुट आहे छाकाणि त असां काल्ह बि उते वियासीं आर्कियोलॉजी जी टीम सां गॾिजी आऊं वियुसि ऐं उते जेको सकाफ़त खाते जे वज़ीर सैयद सरदार अली शाह ऐं सकाफ़त खाते जे आर्कियोलॉजी जे सेक्रेटरी ग़ुलाम अकबर लगारी साहिबु उनजी हिदायतुनि ते उहे आर्कियोलॉजी जी टीम आई जिन सां गॾिजी आऊं मतिलबु त वियुसि असां वञी उनजो मुआइनो कयो त उते जेका बिल्कुलु मुंहुं आहे उहो को 2.5 फुट जो आहे पर ज़ाहिर त मुंहुं हितां कोन हूंदो ॿिए हंधा हूंदो हीअ त विच कटियल आहे जी हा ऐं जीअं पियो सम्झो वञे त को हितां ई मुंहुं आहे ईअं कोन्हे हीअ विच कटियल आहे ऐं उनजो जेको विच आहे जितां मतिलबु त हाणे माण्हू वञनि था उहो 2-2.5 फुट जो आहे पर अंदरि जीअं ई माण्हू वञे थो त पोइ त वरी वॾो आहे पहिरीं त हिकिड़ो नंढो खॾो आहे जेको मतिलबु त उहो खॾो बि 6-7-8 फुट जो आहे वॾो आहे उनखां पोइ वरी उते गारूं मतिलबु त विरहाइजनि थियूं 3-4 तरफ़ वञनि थियूं किथे उहे नंढियूं आहिनि किथे वॾियूं आहिनि
किथे त ईअं थो महसूस थिए ॼण त वॾो हिकिड़ो जेको सो हाल थो अची वञे, ईअं आहे त उहे मतिलबु त अहिड़े क़िस्म जूं उहे गारूं आहिनि ऐं हाणे उहा जेका असां आख़िर ताईं माण्हू न वञी सघिया आहिनि, आख़िर ताईं कोन वञी सघिया आहिनि छाकाणि त उते ऑक्सीजन जी खोट आहे। जीअं ई माण्हू अंदरि थोरो कुझु फुट वञे थो त 200 फुट खां पोइ साह मुझणु शुरू थिए थो। छा असां मुंहं ताईं वियासीं पर आर्कियोलॉजी जा जेके हिकिड़ो ॿ जेके हुआ माण्हू उहे अंदरि विया ऐं वञी ॾिठो ऐं ॿिया बि माण्हू वञनि पिया। अच्छा सर, टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे अंदरि वञी सघिजे थो? जी हा बिल्कुलु, हिन सां अंदरि वञण लाइ हाणे जेके विया आहिनि उहे इन जे करे था मोटी अचनि त हिकिड़ो त ऑक्सीजन जी खोट थिए थी, ॿी ॻाल्हि त रोशनी बि कोन्हे, मोबाइल या ॿी की टॉर्च खणी वञनि था पर उहा का अहिड़ी रोशनी नथी थी सघे ऐं उते चिटाई सां माण्हू नथो ॾिसी सघे। ॿी ॻाल्हि इहा त ऑक्सीजन जे खोट जे करे साह मुझे थो, उन नज़र ते असरु पए थो, ज़हन ते असरु पए थो। इन जे करे जेकॾहिं जदीद टेक्नोलॉजीअ सां जेकॾहिं वञिजे, ऑक्सीजन हुजे ऐं लाइट जो सुठो बंदोबस्तु हुजे त वञी सघिजे थो। हा बिल्कुलु मुआइनो करे सघिजे थो। इन सां असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे? जेकॾहिं इहा गार असांखे कहिड़ा फ़ाइदा मिलंदा, असां हिन मां छा रहे सघूं था? जी हा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि त जेकॾहिं गारूं जेके हूंदियूं आहिनि से 2 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं गारूं हूंदियूं आहिनि माण्हूअ जूं ठाहियल हूंदियूं आहिनि, ॿियूं कुदरती हूंदियूं आहिनि। जी हा, हाणे जेके माण्हूअ जूं ठाहियल हूंदियूं आहिनि उन मां इहा ख़बर पवंदी आहे त माण्हू जेको हिते रहियो आहे उहो केतिरो क़दीम कहिड़े दौर में रहियो आहे ऐं उहो जेको जेकॾहिं रहियो आहे त पोइ उते जॾहिं माण्हू वेहंदो आहे त उते वरी बि किथे दीवारनि ते ॿियनि ते उते वरी मुख़्तलिफ़ लकीरूं कढियईं, चित्र कढियईं, जेके बि गारूं असांखे मिलियूं आहिनि उन मां अंदाज़ो थींदो आहे त हीअ केतिरो कहिड़ियूं हुन जूं दिलचस्पियूं हुयूं, कहिड़ियूं शयूं हुनखे वणंदियूं हुयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु हूंदियूं हुयूं। कंहिं जानवर जी तस्वीर कढियईं, कंहिं ॿिए जी कढियईं त ख़बर पई त कहिड़ा जानवर ते हूंदा हुआ, कहिड़ा ई शिकार कंदो, कहिड़ो खाधो खाईंदो, ज़ाहिर पंहिंजी पसंदि लाइ वारियूं शयूं उहे कर कंदो। या का अहिड़ी क़िस्म जी ॿी का कर कई त उन सां उनजी तहज़ीब, इंसानी तहज़ीब जी ख़बर पए थी, इंसान जी तहज़ीब, इंसान जी इत्तिका जी ख़बर पए थी। ईअं ई जेको सो उहे माण्हूअ जूं ठहियल हूंदियूं आहिनि पर कुझु गारूं वरी अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके हूंदियूं त कुदरती आहिनि पर उन्हनि खे वरी माण्हू इस्तेमालु कयो आहे, उन्हनि खे बि इस्तेमालु कयो आहे ऐं उन्हनि में मतिलबु त फ़र्क़ु हूंदो आहे। जॾहिं उहा मतिलबु त मुआइनो थींदो आहे, जॾहिं उनजी उहा त हक़ीक़त थींदी आहे तॾहिं ख़बर पवंदी आहे त इहा माण्हू जी ठहियल आहे या कुदरती आहे, या जेकॾहिं माण्हू इस्तेमालु कई आहे त उहा खोटे पाण ठाहे कई आहे या उहो अॻु में ई ठहियल हुई जेके इस्तेमालु कयो आहे ऐं या सफ़ा इस्तेमालु कोन थियल आहे। त ईअं मतिलबु त अच्छा जेकॾहिं जेकॾहिं सफ़ा इस्तेमालु न थियल आहिनि उहे बि असांजे लाइ अहम आहिनि। ईअं न आहे त उन में माण्हू जे इस्तेमालु कोन थियल आहिनि उहे के अहम कोन आहिनि, उहे हिन लिहाज़ सां अहम आहिनि त जियालॉजी जे हवाले सां अहम आहिनि। पोइ उते इहा ख़बर मतिलबु त उहा वरी उन्हनि जो सर्वे हूंदी आहे, उते इहा मालूमात मिलंदी आहे त हिते मतिलबु त पाणी जेको सो रहियो आहे, ज़ाहिर पाणी रहियो आहे जंहिंजो जंहिंमां उहे गारूं ठहियूं आहिनि, या का गैसूं आहिनि, या को मतिलबु अहिड़ा ज़िलज़िला आया आहिनि जंहिंमां जा उहो जेको गरम जेके लावा निकिरंदा आहिनि उहो निकितो आहे, जेको बाफ़ निकिती आहे या को अहिड़ियूं गैसूं निकितियूं आहिनि जंहिं ओड़ो पंहिंजो गुज़र ठाहे उहा गार ठाहे छॾी आहे, या पाणीअ जा वहकिरा हूंदा हुआ छाकाणि त अंदरि अंदरि ज़मीन जे पाणी जा वहकिरा बि रहनि था त उहे अंदरि ई अंदरि जेके हलनि था, कॾहिं कॾहिं हलंदा रहनि था जिन मां चश्मा ई हेठि अची फुटंदा आहिनि, उहे वहकिरा ई हूंदा आहिनि। जी 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 बिल्कुलु। त उन लिहाज़ सां जेकॾहिं हीअ गार मतिलबु इंसान जी न ठाहियल आहे या इंसान अञा त का ॻाल्हि नथी चई सघिजे, पर जेकॾहिं इहो तइ कजे, जेकॾहिं इहो नतीजो अचे थो त हीअ हिन में माण्हू बि मतिलबु न रहियो आहे, उनजे इस्तेमाल में कोन रही आहे, तंहिं हूंदे बि हीअ मतिलबु त हिकिड़ी अहम शइ आहे छाकाणि त जियालॉजी वारनि जे जियालॉजी जे हवाले सां अहम आहे त हीअ मतिलबु त जेकॾहिं ठही आहे त उनखे कहिड़े सोर्स कहिड़े ज़रिए सां ठही आहे, छा उहे गैसनि जे ज़रिए या पाणीअ जा जेके वहकिरा विया आहिनि उनजे करे, पर घणो करे ईअं ई हूंदो आहे त गारूं जेके से पाणीअ जे वहकिरनि जे करे ठहंदियूं आहिनि। अच्छा सर, ॿियनि गारनि जे अबाउट बि ॻाल्हाईंदासीं, जीअं त बोलाखान में बि गारूं आहिनि त हुननि जे हवाले सां बि हितां ई असां कंटिन्यू कंदासीं, पर टाइम थियो आहे ब्रेक जो, उन खां पोइ असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, या वधीक हिन ते कचहरी थींदी। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक व्यूअर्स। जी मोहम्मद अली मांझी साहब, जीअं त ॻाल्हि पे कई त थाणो बोला खान में बि गारूं मिलियूं आहिनि, त हुननि खे कीअं था ॾिसो? हाँ, अहिड़े क़िस्म जूं गारूं असांजे मतिलबु ॿियनि हंधि बि आहिनि, मतिलबु पाकिस्तान में या सॼी दुनिया में आहिनि, पर असांजे जेको सिंध जो कोस्ताना रो इलाइक़ो आहे सही उन में थाणे बुलाखान में बि आहिनि। ईअं जेको सो अहिड़ी क़िस्म जूं गारूं जेके से लकी शाह सदर में बि असां वटि आहे। अहिड़ी क़िस्म जूं गारूं जेके से कलाक कोट जेको पुराणो क़दीम ऐं मकली ते उते उनजा निशान आहिनि। त अहिड़ी क़िस्म जी जेके मतिलबु गारूं मुख़्तलिफ़ हंधनि ते मिलियूं आहिनि। थाणे बुलाखान वारियूं जेके आहिनि उहे बि अहम गारूं आहिनि, छाकाणि त इहे जेके मतिलबु हाणे जिन जा पाण ज़िक्र पिया करियूं, जंहिंजो नाला वठी विया आहियूं, इहे माण्हूअ जे इंसान जे इस्तेमाल में रहियूं आहिनि। उन जे इस्तेमालु ख़ासि करे थाणो बुलाखान या उन जी रेंज में जेके बि गारूं आहिनि या काई वारियूं गारूं आहिनि जेको मतिलबु सेवण जे वेझो आहे, इहे जेके गारूं आहिनि उहे माण्हूअ जे इंसान ज़ात जे इस्तेमाल में रहियूं आहिनि, उते रहिया आहिनि। छाकाणि त क़दीम दौर जो जेको इंसानु हो उहो मतिलबु त जानवरनि खां बचाव जे लाइ या मौसम सर्दी गर्मीअ खां बचाव जे लाइ, बरसातुनि खां मींहं खां बचाव जे लाइ उहो गारनि खे इस्तेमालु कयो। कॾहिं किथे गारूं उहे खोटे रहिया आहिनि ऐं किथे वरी कुदरती गारूं उनखे इस्तेमालु कयूं। त थाणे बुलाखान वारियूं गारूं बिल्कुलु अहम गारूं आहिनि ऐं उन लिहाज़ सां जेके मुख़्तलिफ़ काई वारूं गारूं आहिनि त बि उहे अहम आहिनि। उहे इंसान जेको क़दीम दौर जो इंसान, पत्थर जे दौर वारो इंसान, उन जे इस्तेमाल में। अच्छा, भला शागिर्द इन में इंट्रस्ट वठनि पिया? जी हा, शागिर्द आर्कियालॉजी हवाले सां त वठंदा रहिया आहिनि तमामु घणो, पर ही जेका ख़ासि करे जुंगशाई जे में वेझो जेका मारू जबल ते जेका गार निकिती आहे हाणे जेका ॾिसण में आई आहे, इन में ॾाढी दिलचस्पी हाणे वठनि पिया। ख़ासि करे जियालॉजी जा शागिर्द उहे उनजी तमामु घणी वठनि था, मतिलबु फ़ोनूं करे पुछनि था। ही जेको जबल आहे सो हिकिड़ो चुन वारो जेके लाइम स्टोन था चवनि उहो आहे। उन हवाले सां छाकाणि त कुझु वीडियोज़ अहिड़ियूं आयूं जंहिंमें इहो ॿुधायो वियो त बाबा तव्हां क़दीम दौर में खीरु वहंदो, उनजी अछाण आहे, ॿियो आहे उहो ॼमी वियो आहे, दरवेश जी दुआ थी, ईअं माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं ठाहे वठंदा आहिनि। जी हा, वाइट कलर जो, पर हक़ीक़त ईअं आहे त जेको असांजो लाइम स्टोन आहे उन ते जॾहिं पाणी घणो पवंदो आहे, उहो जॾहिं उहो आस्ते आस्ते ॻरंदो आहे, जॾहिं उन ॻार ठहंदो आहे, उहो जेको वाइट थी वेंदो आहे ऐं पोइ जॾहिं पाणी सुकी वेंदो आहे त उहो उन शेप में मतिलबु त उहो सुकी वेंदो आहे, उहो ॼण पथर थी वेंदो आहे। पोइ किथे कहिड़ो शेप कंदो आहे, उनजा पथर जा उहे जेके केमिकल उहे चेंज तब्दील बि थींदा आहिनि। उहो सॼो जियालॉजी जो मतिलबु सब्जेक्ट आहे। काफ़ी इंटरेस्टिंग लगे तो, छो जो एज अ सॉइल साइंटिस्ट मूंखे पाण खे बि सुठो पियो लॻे, छो रॉक्स मिनरल्स जी 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 बिल्कुलु इन हवाले सां ई चऊं पिया त हीअ जेका गार मिली आहे इन हवाले सां बि अहम आहे। त उहे शागिर्द हिन में दिलचस्पी वठनि था ऐं कहिड़ी रिसर्च कंदा भला तव्हां? हाणे हितां इहो त पहिरीं त उते पत्थर जो उहो सॼो टेस्ट कयो वेंदो त भई पत्थर कहिड़े क़िस्म जो आहे, त लाइम स्टोन, पर तंहिं हूंदे बि इहो कयो वेंदो त उन जा बि मुख़्तलिफ़ आहिनि। जी हा, ऐं उते जेके बाक़ी जेके आहिनि केमिकल्स उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि, जंहिंमें पाण जेके तमामु सवलनि लफ़्ज़नि में चऊं त चिरोलीअ वारो पत्थर आहे, फलाणो पत्थर आहे, चकमकी पत्थर आहे या कहिड़ो आहे, इहे जेके आहिनि उन हवाले सां, उनजी जियालॉजी हवाले सां उनजा शागिर्द या उनजा मुहक़क़, उनजा स्कॉलर जेके दानश्वर आहिनि जेका रिसर्च कनि था, उनजे लिहाज़ सां अहम आहे। ऐं हू जीअं इहे गारूं ॾिठियूं आहिनि त उहे मुख़्तलिफ़ हंधनि तां उहे फ़ोनूं हथु करे उहे पुछंदा बि रहिया आहिनि त हीअ कहिड़े क़िस्म जो पत्थर आहे, छा हीअ जेको गार निकिती आहे उनजो ॿाहिरां किथां मुंहुं बि आहे या न आहे, अच्छा जेकॾहिं हेठां ॿाहिरां न आहे त पोइ हेठां कीअं थियो, ज़ाहिर कीअं थियो आहे, उहो केतिरी वेकिरी आहे, त ईअं मतिलबु त पूरी रिसर्च। हाणे हिन में बि ईअं आहे, जॾहिं उन मतिलबु हीअ ॻाल्हि करियूं था असां त उनजूं मुख़्तलिफ़ गारूं जेके आहिनि उहे छा त मुख़्तलिफ़ वहकिरा आहिनि जेके वेही अची हिकिड़े में पिया आहिनि, पोइ उहा वरी गार थी आहे, ईअं थींदो आहे। ऐं उहा ॾाढी दिलचस्प आहे, उन हवाले सां उहो दिलचस्पी पंहिंजे सब्जेक्ट पंहिंजे मज़मून जे हवाले सां बिल्कुलु वठनि था। सही। अच्छा सर, हाणे घणियूं असां ॻाल्हियूं कंदासीं, पर गानो ॿुधणु राग ॿुधणु बि लाज़मी आहे। असां टीकमदास ॾे हलंदासीं। हाणे छा ॿुधाईंदा रतन फ़क़ीर ऐं टीकमदास? जी हाणे रोयल फ़क़ीर जी हिकिड़ो मारवाड़ी आइटम आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु।
साजन प्रीति लगाई के साजन प्रीति लगाई के तू देसा दूर मत जा, हो बसो हमारी नगरी में हम मांगू तुम प्रेम तो मेरे वस नहीं, प्रेम तो मेरे वस नहीं, प्रेम नहीं मेरे हाथ, प्रेम तो मेरे वस नहीं, प्रेम नहीं मेरे हाथ। तुम सतगुरु साव दिया हो तो कहे समझाओ। लागी लगन सजन से किसको कयो न जाए, लागी लगन सजन से किसको कयो न जाए। ओ छोड़ू तो छूटे नहीं, हो छोड़ू तो छूटे नहीं, ओ मेरे लाऊं लाऊं रहो समाए। लागे लगन सजन से किसको कयो न जाए, लागे लगन सजन से किसको कयो न जाए। ओ छोड़ू तो छूटे नहीं, ओ छोड़ू तो छूटे नहीं, मेरे लाऊं लाऊं रहो समाए। लागे लगन सजन से किसको कयो न जाए, लागे लगन सजन से किसको कयो न जाए। बेचून मोह के इतिहास नहीं है पाँव, बेचुन मोह कहते इतिहास नहीं है पाँव, बेचून मोह के इतिहास नहीं है पाँव। देखन में वो नहीं आवे, देखन में वो नहीं आवे, तेरे बिरह दिया बता। देखन में वो नहीं आवे, तेरे बिरह दिया बता। हो छोड़ू तो छूटे नहीं, हो छोड़ू तो छूटे नहीं, मेरे लाऊं लाऊं रहो समाए। लागी लगन सजन से किसको कयो न जाए, लागी लगन सजन से किसको कयो न जाए। हो तेरे बिरह विचूं का जिसको है डंग लगा, तेरे बिरह विचू का जिसको है डंग लगा, तेरे बिरह विचूं का जिसको है डंग लगा। तुझ बिन कोई न जाने, तुझ बिन कोई न जाने इस दर्द की दवा, तुझ बिन कोई न जाने इस दर्द की दवा। हो छोड़ू तो छूटे नहीं, हो छोड़ू तो छूटे नहीं, मेरे लाऊं लाऊं रहो समाए। लागी लगन सजन से किसको कयो न जाए, लागी लगन सजन से किसको कयो न जाए। रेखता रोहिल का ए रेखता रोहिल का
सुन है चिते लगा एक तारो है का सुन है चिते लगा एक तारो है का सुन है चिते लगा जिसको लगी सो जाने जिसको लगी सो जाने इश्क बड़ी बला जिसको लगी सो जाने इश्क बड़ी बला ओ छोड़ू तो छुटे नहीं ओ छोड़ू तो छुटे नहीं मेरे लऊ लऊ रहो समाए लागी लगन सजन से इसको कहो न जाए लागी लगन सजन से इसको कहो न जाए। वाह ज़बरदस्त तमाम खूबसूरत। नाज़रीन हाणे असां वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। अच्छा मोहम्मद अली मांझी साहब जीअं त जेको दिलीप कुमार आहे हुन जे घर जी परघो लहण जो सोचियो वियो आहे त छा अव्हां सम्झो था त जेको मास्टर चंदर आहे हुन लाइ सिंध गवर्नमेंट उन जे बारे में कुझु सोचींदी उन जे लाइ अव्हां जो ई छा राय आहे? मास्टर बिल्कुलु दिलीप कुमार जो घर जेको सो इहा सुठी ॻाल्हि आहे बल्कि ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे त उनखे घर खे जेको सो सरकार पंहिंजी तहवील में वठी उनखे हिकिड़ो म्यूज़ियम जे तौरु जेको सो उहा हैसियत ॾेई उनखे प्रिज़र्व करे पई तहफ़ुज़ ॾे पई बचा पई करे उनजो हिकिड़ो यादगार आहे। तमामु वॾा असांजा हीरोज़ आहिनि लीजेंड आहिनि। ईअं जेको सो मास्टर चंदर जेको सो सिंधी मूसीक़ीअ जो तमामु वॾो नालो रहियो आहे। उनजो पंहिंजो स्टाइल पंहिंजो अंदाज़ ॻाइण जो वेझो हा त उनजो ऐं माण्हू बि उनखे तमामु घणो पसंदि कंदा हुआ बल्कि अञा ताईं पसंदि कंदा आहिनि छाकाणि त हुन अहिड़ी अवामी शाइरी हिकिड़ी ॻाई अहिड़ी अवामी अंदाज़ सां ॻाई जेको असांजो आम अंदाज़ आहे उन सां जी जी नालो छॾे विया। त हुनजो जेको घरु आहे उहो जेको ठारू शाह में घरु आहे उहो ॾाढो वॾो घरु आहे वॾो घरु आहे ऐं सचपच ई आहे त उन दौर में अहिड़ो घरु जेको हिन माण्हू ठारायो हुनजी ज़ौक़ हिन जी उहा दिलचस्पी माण्हू ॾिसी दंग रहिजी थो वञे। उन में जिते हीउ कमिरो मतिलबु रहंदो उहो घरु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त पाकिस्तान वजूद में अचण खां पोइ जिन माण्हुनि खे जे हवाले उहो घरु थियो ख़ानदाननि जी हिकिड़ी फैमिली आहे कुटुंब आहे ऐं उन जे हवाले थियो उन्हनि उनखे अहिड़े सुठे नमूने सां रखियो आहे संभाले जेको साॻी नमूने सां बिल्कुलु उन में का बि उन में भंजडा कोन कयूं तब्दीली कोन कयूं जिते खूह आहे उहो बि अञा उते जो उते आहे जिते उहा नाद पाणीअ जी रखंदो हो उहा बि उते जो उते आहे त अहिड़े क़िस्म जी हर शइ जेका सा उते उहा मौजूदु आहे त उहो घरु वाक़ई तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुलु सुवालु सही आहे त ॾाढो दिलचस्प घरु आहे ऐं हिकिड़ो त ई मास्टर चंदर जहिड़ो वॾो माण्हू उनजो घरु ऐं उहो बि साॻी शेप में अञा ताईं मौजूदु आहे त उहो बिल्कुलु रखी सघिजे थो सिंध गवर्नमेंट ज़रूरु उन तरफ़ बल्कि सोचियो बि आहे शायदि उन कुटुंब सां राब्तो बि कयो वियो हो। हीअ सुठी ॻाल्हि आहे त हीअं हाणे जेको मतिलबु त सकाफ़त खाते जो वज़ीर आहे या सेक्रेटरी आहे उहे इन में दिलचस्पी वठनि था ऐं साईं जो ताज़ो ई लीला जा अतण जेको माॻ ॾिठो त सेक्रेटरी साहिबु उते पाण पहुतो त उते पाण पहुतो ऐं वञी ॾिठईं ऐं उहो मीडिया ते बि आयो त अहिड़े लिहाज़ सां हीउ बि जेको सो ज़रूरु सोचींदा बल्कि सोचणु घुरिजे छाकाणि त अहिड़ो असांजो लेजेंड आहे एॾो वॾो फ़नकार आहे एॾो वॾो जेको सो शख़्सियत आहे जंहिं जो न फ़क़ति ॻाइण जे हवाले सां राग जे हवाले सां पर हूअं बि जेको हुनजो किरदारु रहियो उहो बि ॾाढो हिकिड़ो सिंध दोस्त वतन दोस्त अहिड़े क़िस्म जो रहियो ऐं पर ख़ासि करे रागदारी जे हवाले सां हुनजो पंहिंजो अंदाज़ रहियो ऐं उहो ॾाढो दिलचस्प रहियो। माण्हू जॾहिं हिते तॾहिं शादियुनि में जिते जिते ईंदो हो त माण्हू परे परे खां पंध करे बि जेको सो हुनखे ॿुधण लाइ ईंदा हुआ ऐं पोइ त रातियूं रही पिया हुनखे ॿुधंदा हुआ त अहिड़े क़िस्म जो जेको फ़नकार हुजे जेको ॻाइणो हुजे उनजो घरु पर इहा बि हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उहो घरु अञा जीअं जो तीअं मौजूदु आहे तंहिंजे करे उहो थी सघे थो त उनखे बिल्कुलु तहफ़ुज़ ॾिनो वञे। म्यूज़िक खे कीअं था ॾिसो माने हिकिड़ो मौसीक़ी शनास तौरु मौसीक़ी शनास आहियो मां जी त
म्यूज़िक मौसीक़ी जी हक़ीक़त में फ़नून लतीफ़ा जा जेके बि आहिनि बाक़ी ॿिया बि जेके फ़न आहिनि जी पर उन में ख़ासि करे म्यूज़िक जेका आहे उनजी पंहिंजी हैसियत आहे उनजी पंहिंजी जेका सा अहमियत आहे छाकाणि त क़दीम दौर खां वठी इंसान ज़ात ते जेका सा पंहिंजा दर्द पंहिंजा सूर उहे जेके इंसान आहे उहो म्यूज़िक में ई उन मतिलबु त शुरूआती उन खां कई आहे सही पंहिंजो दर्द पंहिंजो ॾुखु या पंहिंजी ख़ुशी पंहिंजी ख़ुशी। उनजो इज़हार बि हुन इंसान ईअं कयो आहे त उहा इंसान ते तमामु घणो असरअंदाज़ थींदी रही आहे माज़ीअ में बि थींदी रही आहे एसि ताईं बि थींदी रही आहे जो असां वटि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सुर सोरठ ई सॼो उन ते आहे असां वटि त अहिड़ो मिसाल आहे अच्छा जेकॾहिं भिटाई ते ॻाल्हाइजे त अगरि ही असां चऊं था सॼो ॾींहुं ॻाल्हाइजे त बि जी, घटि आहे अञा जी, सर जी। हितां ई कंटिन्यू कंदासीं माज़रत सां असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अति खुश आहियो ख़ैर खैरियत अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक ख़ुशी अदा किथां खां केरु अदी जलमस्ती को परवेज़ थो ॻाल्हायां अदा भलीकार चऊं था प्रोग्राम सुबह महिराण में छा चवणु चाहींदा अदी असां प्रोग्राम में अचणु चाहियूं था फनकार ॿुधा ॾाढा माशाल्लाह सुठा आहिनि सही असांजो बि जेको हाल आहे असां बि ॻाईंदासीं प्रोग्राम में शामिल थींदासीं छी ॿुधायो छा था ॿुधाइणु चाहियो कलाम ॿुधायूं था जी जी ॿुधायो ॿुधूं था असां ॿुधायूं था कलाम ला 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 सोनिया उथल मारी सबको ओ ला 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 ओरन मारी सबका उथल मारिया ये कानिया जनबी ना सामने जाते सामने ओ ला उठ जारिया मजा तो कोई सुना तारा कथा को तिराए तारा कथा को तिराए मिलाल मारा तारा तुम्हारा की अंदर की जगह की अंदर की जगह में पया को थैंक यू सो मच भाउ ऐं हिन प्रोग्राम में शामिल थिया पंहिंजो सॉन्ग ॿुधायो ॾाढो सुठो तमामु बहितरीनु जी माजी साहब हिन अदा जे बारे में छा चवणु चाहींदा ॾाढो सुठो हुनजो पंहिंजो जेको सो अंदाज़ आहे ऐं हुते जलमंगसीअ में बि मतिलबु उतां उहो ॿुधे थो प्रोग्राम हिकिड़ी ॻाल्हि त इहा सुठी आहे हुनजी पंहिंजी दिलचस्पी आहे ऐं हुन जेका मतिलबु जेको इसम ॿुधायो उहो बि ॾाढो सुठो फर्स्ट क्लास पर हुनजो अंदाज़ बि सुठो बहितर लॻे थो ऐं इहा बहितर ॻाल्हि आहे त हिन तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां असां बि ॿुधो ऐं सभिनी ॿुधंदड़नि ॿुधो सही पोइ सर छो न हाणे टिकमदास खे ॿुधिजे हाणे बहितर छा ॿुधाईंदा जी जी बिल्कुलु कंटिन्यू कयो तू हबीब तू हबीब तू तबीब तू दर्दन जीत दवा जानब मुझे जीअ में आहिनि आज़ार जा अनवा जानब मुझे जीअ में आहिनि आज़ार जा अनवा साहिब दे शफा मियां मरीज़न खे हो अल्लाह अल्लाह
तू साहिब जादो सिपरी, तू साहिब जादो सिपरी औन सोरो नौकर, तू साहिब जादो सिपरी ते औन सोरो नौकर, बेहद करा तो बंदगी ते मां हथ बधे हाज़िर, छिन छड़ी तो सकीन की यो दोस्त अवां जो दर, हुमो ते मेहर नजर छल पिरी न लाज पंहिंजी। जेॾो तूं जो ना जेॾो तूं जो नाम बाझबे ओॾाई मंगा, री थंबे री थूणे तू छपर तू छा, री थूणे री थंबे तू छपर तू छा, आऊं कुजाड़ो कहाँ मर ही मेलुम तो धनी, ओ अल्लाह अल्लाह हो लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा, हो लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा, हो लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा, हो लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा। के किताब उनके सोने के चित लगा, के किताब उनके सोने के चित लगा, के किताब उनके सोने के चित लगा, जिसको लगी सो जाने इश्क बड़ी बला, जिसको लगी सो जाने इश्क बड़ी बला, हो इश्क बड़ी बला बला, इश्क बड़ी बला, इश्क बड़ी बला बला, इश्क बड़ी बला, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा। तबीब आवन बब फक्या फकावन, के तबीब आवन बब फक्या फकावन, के तबीब आवन बब फक्या फकावन, दारू न जाने दर्द का कैसा तबीब था, दारू न जाने दर्द का कैसा तबीब था, ओ कैसा तबीब था, अल्लाह कैसा तबीब था, कैसा तबीब था, अल्लाह कैसा तबीब था, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा। आखे सचल निमाणा दरहा दीते विकाणा, आके सचल निमाणा दरहा दी देव काणा, आके सचल निमाणा दरहा दी देव काणा, हर्षा की पिला दे मुझे को प्याला प्रेम का, साकी पिला दे मुझे को प्याला प्रेम का, ओ प्याला प्रेम का, अल्लाह प्याला प्रेम का, प्याला प्रेम का, अल्लाह
लगती नहीं दवा, रांझे बिना वो सैया सैया लगती नहीं दवा। वाह, तमाम बेहतरीन, तमाम बेहतरीन। नाज़रीन, हाणे वठंदासीं कमर्शियल ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक प्योर्स जी। मांझी साहब, जीअं त असां ॻाल्हि थिए कई भिटाई जी, म्यूज़िक शनासी जी, त भिटाई शाह, भिटाई ज़ाहिर असांजे शाइरनि जो सरताज आहे, सिंध जो वॾो शाइर आहे, वॾो नालो आहे। भिटाई जी इहा पे ॻाल्हि कईसीं त मतिलबु त म्यूज़िक जे हवाले सां त असां वटि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे वटि अहिड़ो बि हिकिड़ो सुर मिले थो जेको हूअं त लोक किस्सो आहे, लोक कहाणी आहे, हिकिड़ो नीम तारीख़ी दास्तान आहे सोरठ जो, जेको सिंध जे क़दीम इलाइक़े सौराष्ट्र सां ई तालुक़ रखे थो। ऐं उहो जेको सोरठ आहे, बल्कि सोरठ वारो उनखे इलाइक़ो बि चवंदा आहिनि, सौराष्ट्र बि चवंदा आहिनि। त उहो जेको सोरठ जो मिसाल मुंहिंजे ख़्याल में म्यूज़िक जे हवाले सां असां वटि कमाल आहे त म्यूज़िक ते सुर ते को बादशाह एॾो मतिलबु त सुर शनास हुजे, एॾो जेको सो मौसीक़ी दोस्त हुजे, मौसीक़ीअ जो आशिक़ हुजे, मौसीक़ी म्यूज़िक खे चाहींदड़ हुजे, जो मतिलबु त पंहिंजो सुर ते ॾेई छॾणु, मुंहिंजे ख़्याल में त दुनिया में को अहिड़ो मिसाल मूंखे त नथो सुझे त पंहिंजो सुर लाहे ॾियणु म्यूज़िक ते। त ऐं वरी भिटाई जो कमाल जो उनखे अहिड़े अंदाज़ सां ॻायो आहे, भिटाई सुर सोरठ में उहो किस्सो अहिड़े अंदाज़ सां खयो आहे, अहिड़े अंदाज़ सां ॿुधायो आहे, सचपच त जॾहिं बि माण्हू उन सुर जो ज़िक्र करे थो, म्यूज़िक, मौसीक़ी, सुर, उनजी जॾहिं उन सां मोहबत जी ॻाल्हि करे थो त मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ो मिसाल ॿियो को बि न आहे। ऐं उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वटि आहे। पोइ ॿियनि बि शाइरनि वटि रहियो थोरे जो उनजा बैत ॿियनि वटि क्लासिकल शाइरनि वटि बि कुझु मिलनि था, पर जंहिं अंदाज़ सां, जंहिं भरपूर नमूने सां शाह अब्दुल लतीफ़ ॻाए असां ताईं पहुचायो, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि, वॾी ॻाल्हि आहे, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अच्छा, मतिलबु ॿिया जेके शाइर आहिनि, हाणे शाइर आहिनि या जेके हिन असां खां विछड़ी विया आहिनि, हाणे जेके रिसेंटली शाइर, हुननि शाइरनि सभिनी खे कीअं था ॾिसो? सिंध में शाइर शाह अब्दुल लतीफ़ खां पोइ बि मतिलबु उन खां आगाटा तमामु रहिया आहिनि। आगाटा असांजा क्लासिकल शाइर आहिनि, या उन खां पोयां जेको ख़लीफ़ो नबी क़ासिम आहे, कमाल जो शाइर आहे। ऐं उन जेका शाइरी उन बि ईअं ई दास्तान चया, उनमें ख़ासि करे ॿियूं त ठीकु आहे, पर उनजो जेको ख़लीफ़े नबी क़ासिम जो केॾारो आहे उहो कमाल आहे। हीउ वाहिद माण्हू जेको जंहिंजो केॾारो सिंध ते केॾारो आहे। जॾहिं सिंध ते अफ़गानिस्तान खां हमिलो थियो ऐं शाह शुजा जेको हमिलो सिंध ते कयो, खरड़ीअ वटि जेको मैदान ते जंग लॻी, ई सॼो उन ते सुर आहे। मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ो इहो असां वटि एॾो वॾो मिसाल आहे जंहिंजी का त कोन्हे। पोइ ॿिया बि शाइर मतिलबु थिया आहिनि, इलाही शेख हयात जो नालो सम्झां थो त असां ख़ुशनसीब आहियूं जो उन दौर में बि थिया आहियूं ऐं उन दौर में रहिया आहियूं। ऐं शेख हयात जो शाइरी जे हवाले सां तमामु वॾो ॿिया इलाही आहे, असां वटि सामी आहे, सचल आहे। शेख हयात खां पोइ ॿिया बि शाइर आहिनि, उन्हनि में तनवीर अब्बासी आहे, इमदाद हुसैनी आहे, आकाश अंसारी आहे, इलाही असां वटि तमामु घणा शाइर आहिनि जेके तमामु वॾा नाला आहिनि, जेके सचपच इहे त असां वटि उहे जेके ताज़ो उहे विछड़ी विया आहिनि असां खां, उहो अलॻि, पर असां वटि हिन दौर में बि सिंध में सुठा शाइर, ॾाढा सुठा शाइर आहिनि। बिल्कुलु। अच्छा, भला हाणे तव्हां छा था सम्झो, इन्हनि जी शाइरी में केतिरी बहितरी अचणु खपे, या कंहिं ते अञा इन्हनि खे शाइरी जी ज़रूरत आहे, जिते खोट बि अथी, असां चाहियूं था त न्यू जनरेशन उन शाइरी वारी तरफ़ अचे? बिल्कुलु, शाइरी असां वटि सिंध में जेका नौजवान शाइर कनि था, ॾाढी सुठी सुठा मौज़ुनि ते थिए थी ऐं सुठी शाइरी कनि था। उन में के त उन वटि फन बि आहे, उन वटि उहा मतिलबु त उहो जेको शाइरीअ जो जेके ज़रूरतूं आहिनि, उनजी ॿोली, उनजो फन, इहे सभु शयूं आहिनि, फ़िक्र बि आहे, पर कुझु मतिलबु त अहिड़ो बि पासो आहे जिन वटि इहे शयूं घटि आहिनि। तंहिंजे करे इन शइ ते शाइरीअ में ख़ासि करे उनजे फ़नी हवाले सां बि ज़ोर ॾियणु घुरिजे, पर फ़िक्री हवाले सां ख़ासि करे असांखे शाइरीअ ते वधीक जेको सो उन पासे ते ॾिसणो पवंदो, उनखे असांखे ॾिसणो पवंदो। अच्छा, भला अदब में कीअं था ॾिसो हींअर जेके न्यू जनरेशन आहे उनखे?
अदब तरफ़ आहिनि, लिटरेचर पढ़नि था, शौक़ु रखनि था? हा, इहो अलबत असां वटि ख़ासि करे जेको सो हिन मीडिया या सोशल मीडिया जेको उहा असरअंदाज़ थी आहे, जी असां मोबाइल बि असरअंदाज़ थियो आहे। सही। तंहिं हूंदे बि असांजो नौजवान जेको पढ़े थो उहो ठीकु आहे। अॼु बि जेके से लाइब्रेरियूं माण्हू जिते बि वेंदो त उहे लाइब्रेरियूं भरियूं पयूं आहिनि ऐं इहा हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त नौजवान पढ़े थो। विच में अलबत कुझु अहिड़ो मतिलबु आयो, कुझु साल अहिड़ा आया जंहिंमें इहा शइ कुझु घटी ऐं पर हाणे उहा वरी बि आहे। अलबत उन में हीअ ज़रूरु आहे त असांखे उनखे पढ़ण जो जेको आहे सिलेक्शन जेका चूंड आहे उहा थोरो मतिलबु त उहा थोरो उहो रुख मतिलबु त असांखे असांजा जेका सीनियर जेके बि असांजा आहिनि, घणो पढ़ियल आहिनि, उस्ताद आलम अदीब, उनखे इहो रुख ज़रूरु ॾियणो पवंदो त हुनखे रुॻो जेको सो उहे किताब जेके निसाबी उहे किताब न हुजनि, पर जनरल जेको आम लिटरेचर जेका जंहिंजी फील्ड आहे, जंहिंजी दिलचस्पी आहे, जंहिंजी मतिलबु त आहे कंहिं साइंस में आहे त उहो पंहिंजी फील्ड में, जंहिंजी लिटरेचर में उहो पंहिंजी फील्ड में, ख़ासि करे लिटरेरी हवाले सां बि असांखे जेको थो उहो फ़िक्री हवाले सां उहो जेकॾहिं असां मुतालो बि ओड़ो कंदासीं त ज़ाहिर आहे असांजो अंदरि बि उन मुताले सां ओड़ो ई भरबो ऐं पोइ जेकॾहिं अंदरि भरबो त असां वरी शइ बि ओड़ी ॾेई सघंदासीं, लिखी बि ओड़ी सघंदासीं, ॿुधाए बि ओड़ी सघंदासीं। सही, मतिलबु हुओ जेको गैप हुयो जेको अव्हां चओ पिया त विच में आयो कंहिं दौर में त उहो गैप हाणे फिल थी वियो आहे। हाणे तक़रीबन जेको आस्ते आस्ते कंहिं हद ताईं आस्ते आस्ते इहो बिल्कुलु थिए पियो। अच्छा, मतिलबु सोशल मीडिया जी अव्हां ॻाल्हि कई त हुनखे कीअं था ॾिसो, इन ते बि असां ॻाल्हाईंदासीं, पर उन खां पहिरीं त हींअर करोना जो जेको दौरु आहे, हाणे हिन करोना जे दौर में मुख़्तलिफ़ तहक़ीक़ूं थियनि पियूं या सरगर्मियूं थियनि पियूं, हुननि में भला उनखे कीअं था ॾिसो, को गैप आयो आहे या उहे उअं ई जारी वसारी आहिनि? करोना हिकिड़ी अहिड़ी ख़तरनाक बीमारी आहे जेका सचपच त सॼी दुनिया जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, इम्तिहान आहे, वॾो जेको सम्झो त मुक़ाबिलो थो करिणो पए ऐं किन मुल्कनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। असां वटि बि नुक़सानु थियो आहे, हर माण्हू दुनिया जो मुतासिर थियो आहे। जी जी, हर मुल्क थियो आहे, हर माण्हू थियो आहे, हर घर थियो आहे, तक़रीबन ईअं थियो आहे। जी जी, कई खणी इलाइक़ा रहिजी विया आहिनि पर अक्सरियत मतिलबु मुतासिर थी आहे, नथो लॻे त जी अक्सरियत मुतासिर थी आहे। त उन जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त असां वटि जेके साइंसी अंदाज़ सां सोचणु घुरिजे उनजो इहो आहे त SOP ते असांखे अमल करणु घुरिजे। जी, थींदो आहे कॾहिं कॾहिं अहिड़ा दौर ईंदा आहिनि, माज़ी में बि आया आहिनि, पर उन में ज़ाहिर आहे त माण्हू पंहिंजा कम बि कंदो, ऐं उनखे ख़ासि करे सोशल मीडिया जेका आहे उनखे इस्तेमालु करे सघिजे थो। मतिलबु उनखे मोबाइल उहे जेके बि असांजा इहे औज़ार आहिनि, जीअं लैपटॉप आहे, ॿियो आहे, असां उन्हनि ते मतिलबु त ईअं रिसर्च बि करे सघूं था, ईअं दुनिया जी लाइब्रेरी ताईं बि उते पहुची सघूं था, छाकाणि त दुनिया में जा किताब नेट ते पिया आहिनि, उहे असां पढ़ी सघूं था। ईअं किताब असां घर वेही बि पढ़ी सघूं था, घर बि घुराए सघूं था। ईअं तहक़ीक़ जेका आहे उहा घर वेही बि करे सघूं था, तख़लीक़ बि घर करे सघूं था ऐं खोड़ सारियूं असांजूं जेके इल्मी अदबी सरगर्मियूं, इजलास, मीटिंगूं उहे बि मतिलबु थी सघे, बिल्कुलु थी सघनि थियूं ऐं बल्कि काफ़ी अहिड़ियूं थींदियूं रहियूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में त इहा हिन दौर में असांखे इन सभु शइ खे करोना ऐं उनजी SOP, उनजा जेके एहतियाती तदबीरूं आहिनि उनखे नज़र में रखी असांखे पंहिंजो कमु जारी रखणु घुरिजे, छाकाणि त कम त करणा आहिनि। हाणे हीअ बीमारी केसि ताईं रहे, असां त इहा दुआ था करियूं त जल्दी ख़तमु थिए, पर उहा बि सॼी ॻाल्हि कोन्हे जॾहिं थिए। ऐं जेतिरो असां वधीक एहतियात कंदासीं, उनजी तदबीरूं वधीक कंदासीं, SOP ते वधीक तकिड़ो अमल कंदासीं, ओतिरो हीअ बीमारी बि तकिड़ो वेंदी। त पर उन में असां पंहिंजा कम बि कंदा रहूं, उहे बि सुठे नमूने सां निभाईंदा रहूं, छाकाणि त दुनिया त हलंदी रहंदी न, उनखे रुकजणो न आहे न। ऐं कम जेकॾहिं रुकिजी आहे त पोइ मतिलबु त उहो न थी सघंदो। असांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे, ज़िंदगी जा जेके बि हिसाब उन में सभई सरगर्मियूं असांखे हिन हालतुनि में मुंहुं ॾेई बि अॻिते हलणो आहे। अच्छा सर, हाणे जीअं पहिरीं अवां ॻाल्हि कई त सोशल मीडिया वारी तरफ़ ॿारनि जो कुझु वधीक ध्यानु हो, जंहिंजे करे थोरो गैप आयो माना अदबी ऐं जेके इल्मी सोचूं आहिनि हुननि में या लिटरेचर वारी तरफ़। त हाणे ॾिसो जेकॾहिं सोशल मीडिया जो वरी इहो बि फ़ाइदो आहे त हिन करोना जे करे अगरि
इहो करोना अची वियो आहे, माण्हू ऑफिस ताईं या स्कूल या कॉलेज या यूनिवर्सिटी जी तरफ़ नथो वञी सघे त ऑनलाइन क्लास वठी सघे थो, ऑनलाइन मीटिंग्स जॉइन करे सघे थो या कॉन्फ्रेंसिस जेके थियनि थियूं उहे अटेंड करे सघे थो। जी बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, दुरुस्त आहे। ऐं छाकाणि त असां वटि जेके बि सोशल मीडिया आहे उन जो असल में सॼो शयुनि जे इस्तेमाल जी ॻाल्हि आहे। शयुनि खे जेकॾहिं सुठो इस्तेमालु कबो त उहे शयूं सुठियूं बि आहिनि, नेगेटिव न आहे। असांजो जेको इस्तेमालु ईअं ई वेंदे असां जेको हथियार आहिनि उनखे जेकॾहिं सुठो इस्तेमालु कंदासीं त जेकॾहिं उन ग़लति इस्तेमालु कंदासीं वॾो नुक़सानु थींदो। तंहिंजे करे सोशल मीडिया बि ईअं ई आहे, उनखे जेकॾहिं असां सुठो इस्तेमालु, असां ॿारनि खे बि इहा तरबियत ॾियूं, असां नौजवाननि खे बि इहा तरबियत ॾियूं त उनजो इस्तेमालु सुठो कनि। मुंहिंजे ख़्याल में उनजो जेकॾहिं इस्तेमालु सुठो कयूं ऐं उहो करणु शुरू थिया मतिलबु आहे कयो वञे थो, छाकाणि त अॼुकल्ह यूनिवर्सिटियुनि जा क्लास बि उन ते हलनि था, नेट ते हलनि था, उहा मोबाइल ते हलनि था, लैपटॉप ते हलनि था, ईअं ई जेको सो कंप्यूटर ते हलनि था, ईअं ई जेको सो मुख़्तलिफ़ मीटिंगूं ईअं थियनि थियूं, ईअं ई मुख़्तलिफ़ कुझु असां वटि कॉन्फ्रेंसूं अहिड़े क़िस्म जूं थियूं आहिनि। पर ख़ासि करे जेके क्लास उन ते हलिया आहिनि इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। अगरि ही करोना जेको 10 खां 12 साल अॻु अचे हा या छा, त मुंहिंजे ख़्याल में त असांजी पढ़ाई में या असांजूं जेके कमकार आहिनि उन्हनि में काफ़ी गैप अची वञे हा। हाणे सर असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि, असां कॉल रिसीव कंदासीं, पोइ हिनखे इन ॻाल्हि खां हितां कंटिन्यू कंदासीं माज़रत सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु था ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? भेण मां कराची मां ॻाल्हायां थो, गुलशन मेमार मां धणी भाई चांडियो। अदा कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? खैर आहे दी, अल्लाह जो रहमत। प्रोग्राम ॾिसो पिया सुबह महिरान, छा चवणु चाहींदा? हा, अॼु मां थोरी झलकी ॿुधाईंदुसि। मां बि शीगल साईं जो फ़क़ीर आहे, रचल शाह जेके बलूचिस्तान वारा आहिनि साईं। जी जी ॿुधायो, भले ॿुधायो कलाम जी झलकी। हा, त मां मथां कॾहिं पसंदि अचूं, घुराए रिकॉर्ड थी वञे, वरी निशानी बचिजी मौत ते भरोसो न आहे। ॿुधायो 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 भाउ, जल्दी ॿुधायो। हा, थोरो मां में ॿुधायां थो। सही सही ॿुधायो। सुभान खे सारी रात रड़न, उथी असुर में नचो सीने थोग सड़न, सुनती दलपूर पवन दम दम तुहा दर्द जा, ओ ला ला ओ ला म्या अदा ॿुधोसीं, बिल्कुलु तमामु सुठो, थैंक यू सो मच। अवां कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। मोहम्मद अली मांझी साहब, जीअं ॻाल्हि पए थी त जेको आहे न हींअर जेकॾहिं सोशल मीडिया आहे त जेकॾहिं 10-12 साल अॻु हीअ करोना अचे हा त असांजी जेका नई टही आहे, जेके शागिर्द आहिनि, उहे पंहिंजा क्लासिस कीअं वठनि हा? जी बिल्कुलु, पोइ ॾाढो मसइलो हुजे हा। फ़ासिलाती तइलीमूं रहियूं आहिनि यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते, उहो बर्तानिया में बि रहियूं आहिनि, अमेरिका में रहियूं आहिनि, असां वटि बि रहियूं आहिनि। असां वटि ख़ासि करे हुनजी मिसाल अलामा इक़बाल उबरी यूनिवर्सिटी आहे, हुनजी फ़ासिलाती तइलीम थींदी रही आहे मादीअ में बि। किताब उहे घरनि ते मोकिलींदा रहिया आहिनि, कैसेटूं उहे रिकॉर्ड करे घरनि में मोकिलींदा रहिया आहिनि, पोइ वरी उन जा ईअं ई जेको सो घरां उन्हनि जो जाइज़ो उहो बि वरितो वेंदो हो। पर एतिरो मुयसर न हो, एतिरो मुयसर वरी जेतिरी सोशल मीडिया मुयसर आहे एतिरो न आहे। तंहिंजे करे हीअ त असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे, सोशल मीडिया आहे, मौजूदु आहे। इहा बीमारी त हिकिड़ी ख़तरनाक आहे, पर सोशल मीडिया ख़ुशनसीबीअ जो मतिलबु त इहे कम थियनि था, क्लासूं हलनि, क्लास हलनि था,
ऐं अहिड़े क़िस्म जूं प्रैक्टिकल हलनि था, ॿिया हलनि था, अहिड़े उहे बि घणा जेके से उन ते कराए खां एसि ताईं जो कंप्यूटर जा क्लास उहे बि जेके से सोशल मीडिया ते ऑनलाइन हलाया वञनि था। त मुंहिंजे ख़्याल में त इहा उनजी पंहिंजी अहमियत आहे। पर इहा यकीनन तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जेकॾहिं अॻु में इहा हुजे हा त पोइ ॾाढो ॾुखियाई पेश अचनि हा, जीअं माज़ीअ में पेश आयूं आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। छाकाणि त अहिड़ियूं वबाऊं ईंदियूं रहियूं आहिनि। हिकिड़ी कालरा जी वबा चवंदा त उन दौर में तइलीमूं ऐं ॿिया शोबा अहिड़ा मुतासिर थिया, तमामु घणो मुतासिर थिया ऐं शहरनि जा शहर जेके से मुतासिर थिया, सॼी दुनिया जा शहर मुतासिर थिया। पर हींअर वरी बि सोशल मीडिया हाणे माण्हू जेको हिते वेठो आहे सो ॿाहिरियुनि मुल्कनि में बि ऑनलाइन क्लास वठे थो, करे थो। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, हिन में कहिड़ो फ़ाइदो आहे जो हर नंढे खां वॾो अने ॿार जेकॾहिं प्राइमरी जो आहे, मिडिल जो आहे ऐं जेकॾहिं कॉलेज जो आहे, यूनिवर्सिटी जो आहे, उहो बि हिन मां घणो फ़ाइदो खणे पियो। जेकॾहिं ॾिसजे त असाइनमेंट्स ठाहिण में फ़ाइदो, वरी हिक ॿिए खे अगरि असाइनमेंट्स या नोट्स वग़ैरह शेयर कनि था, हुन में बि जेको आहे न सोशल मीडिया जो घणो रोल आहे। यकीनन असां उन जा मतिलबु एतिरा आदी कोन थिया आहियूं, पर हिन दौर में आसे आसे आदी थी विया आहियूं। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी सुठी शइ त उन मां फ़ाइदो बि असांखे वठणु घुरिजे। ऐं इलाही अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिन मतिलबु ऑनलाइन जेके क्लास आहिनि उन में जा उहो फ़ाइदो थिए थो। त उहे असाइनमेंटूं उहे पंहिंजी जॻह ते सभिनी ॻाल्हियुनि सां गॾु सोशल मीडिया खे कीअं इस्तेमालु हिन खे ख़ासि करे ऑनलाइन हिन खे नेट खे कीअं सुठो इस्तेमालु कजे उहो बि थोरो अहसासु थियो आहे। ऐं इहा हिकिड़ी जेकॾहिं असांजे माण्हुनि में आदत या हेर पइजी वई त इहो बि सम्झो त हिकिड़ो असांजे तइलीम ऐं तरबियत जो हिकिड़ो ज़रियो बणिजी पियो आहे। अच्छा भला सर, हाणे जेके स्कूल्स हर बंदि थियनि पिया, हर छुटियूं पिया कनि इन कोरोना जी सूरत हाल जे करे, त कीअं था सम्झो त ईअं थियणु घुरिजे या SOPs ते अमल करे हिनखे कंटिन्यू करणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में जेको छो जो जेकॾहिं प्राइमरी जो ॿार आहे उहो घणो मुतासिर थिए पियो, हुन जा पेरेंट्स आहिनि, हुननि सां गॾु ऑनलाइन अगरि क्लासिस वठे थो त हुनखे एतिरी सम्झ शऊर न आहे जो हू पाण ई ऑनलाइन थी करे क्लासिस वठी सघे। त हुन जा पेरेंट्स हुन सां गॾु सिड़जी वेहनि। ज़ाहिर हाणे पेरेंट्स खे बि पंहिंजूं पंहिंजूं जॉब्स, पंहिंजा घर जा कम या दुनिया जा ॿिया कम आहिनि। जी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। स्कूल छाकाणि त स्कूल अहमियत स्कूल में जेका तालीम ॾिजे थी या ॿारु जेको उते वेहे थो उते उनजे नज़म में जेको ज़ब्त में वेहे थो त उहा त ॿी ॻाल्हि आहे। पर छाकाणि त हाणे करोना जो वबा आहे उहा अॻु में पाण सवेर बि ज़िक्र करे आया आहियूं, बल्कि पाण ॿुधंदा रहिया आहियूं त उन ते जेको तदबीरूं आहिनि उन ते अमल त करिणो पवंदो, उहा असांजी मजबूरी आहे। छाकाणि त इहा सही ॻाल्हि आहे त उन ॿारनि जी तइलीम इंतिहाई ज़रूरी आहे ऐं उहो जेको सो वधीक मुतासिर थिए थी, ईअं सॼो घर मुतासिर थिए थो, ॿारु स्कूल नथो वञे त उहो कीअं ऑनलाइन ते प्राइमरी जो ॿारु जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहो उनखे इस्तेमालु नथो करे सघे। पर सभिनी ॻाल्हियुनि सां गॾु उन ॿार या उनजे ॿार जे वॾे जी हयाती बि ज़रूरी आहे, हयाती बि अहमियत वारी आहे। असुलु इहा ई शइ आहे, जेकॾहिं हयाती आहे, जेकॾहिं सिहत आहे त सभु शयूं आहिनि, जेकॾहिं न त पोइ न आहिनि। तंहिंजे करे असांजे लाइ तइलीम ॿारनि जी उहा इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं सफ़ा उनखे असां ईअं छॾियो त बि असां रहिजी वेंदासीं। तालीम खां पहिरीं त साह आहे, जान आहे। ऐं तंहिंजे करे इन ॻाल्हियुनि खे असांखे गॾे खणी हलणो पवंदो। असांखे सिहत जो, जान जो बि ख़्यालु करिणो पवंदो, असांखे बचनि जो बि ख़्यालु करिणो पवंदो, उनजी सिहत जो बि ख़्यालु करिणो पवंदो, पर उनजी तइलीम जो बि ख़्यालु करिणो, तइलीम बि उनखे बि ध्यानु न थियणु ॾिजे। अच्छा भला सर, ॿियो तहक़ीक़नि जे हवाले सां केतिरो सरगर्म रहिया आहियो ऐं केतिरो अञा कमु करणु चाहियो था? हा, तहक़ीक़ जे हवाले सां आऊं मतिलबु पाण कंदो रहियो आहियां। अदब जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके मौज़ू आहिनि, तारीख़ जे हवाले सां बि थोरो घणो कंदो रहियो आहियां। या जेके कुझु अहिड़ा सिंध जा माग मकान जेके क़दीम आहिनि उहे बि उन ते बि थोरो घणो को आऊं आर्कियोलॉजिस्ट त कोन आहियां, पर क़दीम आसारनि जो को एॾो माहिर त कोन आहियां, पर अलबत्ता उन सां दिलचस्पी रखां थो, उन ते लिखां थो। तंहिंजे करे उहे माग जेके अॼु खां अॻु में घटि मतिलबु मुतारफ़ थिया या किथे रुॻो उनजो ज़िक्र आयो त उनखे मूं चाहियो त ॻोल्हे उन्हनि खे मतिलबु त आणिजे, माण्हुनि खे उनखां आगाह कजे, जेके विसरी विया आहिनि असांजा, उहे बि कंदो रहियां। पर मूं हीअ बि कोशिशि कई आहे त जेके मुख़्तलिफ़ फंदनि ते अलामा इक़बाल में आऊं जॾहिं रहे थो या कीअं उते जेके मूं वटि एमफिल में रहिया या कंहिं PhD कई त उनखे बि मूं कोशिशि कई त उनखे अहिड़ी असाइनमेंट ॾिजे जेका असां लाइ समाज लाइ बि लाभाइती थिए
कंहिंखे ॿोलीअ ते कराई, कंहिंखे लहजे ते कराई, कंहिंखे सामूंडी इलाइक़े जी जेका ॿोली आहे उते जेका आहे उन ते कराई। उन सां इहो थियो न फ़क़ति उहो जेको इलाइक़े जो लहजो माण्हुनि ताईं पहुतो, मुतारफ़ थियो, पर उहो वरी महफ़ूज़ बि थी वियो। त इहा मतिलबु थींदी रही। ऐं अञा बि चाहियां थो त इन क़िस्म जी मतिलबु तहक़ीक़ थिए मुख़्तलिफ़ हवालनि सां, ॿियूं बि अदबी हवाले सां थियणु घुरिजनि, हा उहे बि थियणु घुरिजनि, पर ख़ासि करे असांजी ॿोली उनखे इहे जेके बि मतिलबु अहिड़े क़िस्म जो उनजो बिगाड़ पियो अचे या उनखे जेको छियो पियो नुक़सान पियो अचे, हर फर्द मिली करे ॿोली खे बचाइजे, ॿोली खे बिगाड़जे न। सर टाइम तमामु घटि आहे प्रोग्राम जो, जेकॾहिं ॻाल्हियूं असां कंदासीं त ॻाल्हियूं खोड़ आहिनि ऐं असांखे ख़ुशी पई थिए त अञा वधीक जेको आहे न इन्हनि सिंधी ॿोली ते या जेके असांजी जेका एजुकेशन आहे या कोरोना जी जेको वबा आहे उन ते ॻाल्हाइजे। पर सर लख कुर्ब जा महिरबानी हिन प्रोग्राम में आया, ॾाढी ख़ुशी थी। फ़क़ीरनि जा बि लख कुर्ब हिन प्रोग्राम में आया, ख़ुशी थी। नाज़रीन हाणे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी तो पहुतो आहे। ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे असां फ़क़ीरनि खां कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। जी अदा वाह ओ फकीर दा मारिया कदां ना उसरे, फकीर दा मारिया कदां ना उसरे, चाहे लख जा पीर गदावे। आह फकीर दी बाह बराबर जिवें सावे वण को साड़े। ओ कौन फकीर दा कलम फेरे जाए गौस दा कुतुब सदावे। ओ नहीं खुद खुदा को ताकत शाहिद जो मारिया फकीर दा उठावे। नका सुख सुमण में नकी जागण में जस, नका सुख सुमण में नकी जागण में जस, नका सुख सुमण में नकी जागण में जस, नकी खेर खिलण में नकी रोवण में रस। जाती जिक्र ज़बान जो ओराऊं दे रस, हो मन जो मुर्शद पस रोहल मिले रूह अला। हो ओ फकीरन फतूर कुले ही जातो पाण में, फकीरन फतूर कुले ही जातो पाण में। आंगन सजो एजाज चवे बियो कहने मूर, ओ तजलो ऐं तूर पोए मंझन पैदा थियो। हकीकत में हक के ॻोल्हे लधोसूं, कढे कूड़ कीनो हो पल सच बधोसूं। कढे कूड़ कीनो हो पल सच बधोसूं। हकीकत में हक के ॻोल्हे लधोसूं, कढे कूड़ कीनो पल सच बधोसूं। हो मने ना मने को ना है दिल लकीरी, मने ना मने को ना है दिल लकीरी। वणी वियो रूह खे रंगड़ो फकीरी, वणी वियो रूह खे रंगड़ो फकीरी। कंदी छा असांखे पीरी अमीरी, कंदी छा असांखे पीरी अमीरी। वणी वियो रूह खे रंगड़ो फकीरी, वणी वियो रूह खे रंगड़ो फकीरी। कूड़ कीनो पले सच बधोसूं, कढे कूड़ कीनो पले सच बधोसूं। हकीकत में हक के
सच बदोसूं कॾे कूड़ कीनो भले सच बदोसूं मने ना मने को नाहे दिल लॻीरी मने ना मने को नाहे दिल लॻीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी कंदी छा असांखे पीरी अमीरी हो कंदी छा असांखे पीरी अमीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी ये मणा ताना जिया जल जाना इन्हीं हाल ते खुश रहंदा रिंदाना इन्हीं हाल ते खुश रहंदा रिंदाना ये मणा ताना जिया जल जाना इन्हीं हाल ते खुश रहंदा रिंदाना इन्हीं हाल ते खुश रहंदा रिंदाना बातन में बादल जाहिर में गरीबी बातन में बादल जाहिर में गरीबी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी कंदी छा असांखे पीरी अमीरी हो कंदी छा असांखे पीरी अमीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी वणी जो वरुह खे रंगड़ो असुल रिंद आयूं अॼुकल्ह जनायूं असल खां ऊचायूं कुसण कान कायूं असुल खां ऊचायूं कुसण कान कायूं असुल रिंद आयूं अॼुकल्ह जनायूं असल खां ऊचायूं कुसण कान कायूं असल खां ऊचायूं कुसण कान कायूं समय के सोचस पे रसम हीरा रसरी समय के सोचस पे रसम हीरा रसरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी कंदी छा असांखे पीरी अमीरी हो कंदी छा असांखे पीरी अमीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी इन्हीं रंग रतिया मां कोड़े रची विया आशिक थी एजाज़ा अॼु ते अची विया आशिक थी एजाज़ा अॼु ते अची विया इन्हीं रंग रतिया मां कोड़े रची विया आशिक थी एजाज़ा अॼु ते अची विया आशिक थी एजाज़ा अॼु ते अची विया अची से नची विया तोड़ हुवन अमीरी अची से नची विया तोड़ हुवन अमीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी कंदी छा असांखे पीरी अमीरी हो कंदी छा असांखे पीरी अमीरी वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी ओ वणी जो वरुह खे रंगड़ो फ़कीरी ओ असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं ओ असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं भले यार आए तुझो लख भलायूं भले दोस्त आए तुझो लख भलायूं